गुरु रूप सासंग जियो वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जीअं त गुरु नानक देव महाराज जी बख़्शीश पावन बाणी जपजी साहिब जी लड़ीवार वीचार कंदे अॼु यारहीं पौड़ी जी वीचार रलिजी करे सांझी करणी आहे। सो साहिब गुरु नानक देव महाराज यारहीं पौड़ी जे अंदरि सिख जे मथां बख़्शीश करनि था। साहिब फरमाइनि था, सुनिए सरा गुणा के गाह। परमात्मा जी सिफ़त साला ॿुधण सां सभिनी गुणनि जी सार समझ पइजी वेंदी आहे। सुनिए सरा गुणा के गाह, सभिनी गुणनि जी ख़बर पइजी वेंदी आहे, वाक़फ़ियत थी वेंदी आहे त कहिड़ा कहिड़ा गुण आहिनि, कहिड़ा कहिड़ा तोखे कम दुनिया में करणु घुरिजनि, कंहिंसां तोखे तुंहिंजियूं भलाई थी सघनि थियूं, ॿियनि जी भलाई थी सघनि थियूं। सुनिए सरा गुणा के गाह, सुनिए शेख पीर पातशाह। जॾहिं तूं परमात्मा जी सिफ़त साला ॿुधो आहे, उनजी सिफ़त साला ॿुधण सां, उनजी बरकत सां तूं शेख पीर पातशाह थिए थो। सुणे अंधे पावेरा, परमात्मा जी सिफ़त साला ॿुधण सां अंधे खे बि रस्तो मिली थो वञे। अंधो हूअं आमतौर ते असां त चवंदा आहियूं त जंहिंखे ॿ अखियूं न हुजनि उनखे अंधो मञियो वियो आहे। उनखे वाक़ई उहो रस्तो नज़र न ईंदो जंहिंजे करे कंहिं लठ जी कंहिं आसरे जी ज़रूरत पवंदी आहे। पर साहिब चवंदा जेको ज्ञानहीन अज्ञानी बंदो आहे न, उहो बि ईअं सम्झो अंधो आहे, उहो बि अंधो आहे। तंहिं करे साहिब गुरु अंगद देव महाराज पंहिंजे सलोकनि जे अंदरि साहिब फरमाइनि था, दिसे सुणिए जाणिए साओ न पाया जाए। चवंदा ॾिसजे, ॾिसूं था, ॿुधूं था, ॼाणूं था, पर पोइ बि स्वादु नथो मिले कंहिंजो, परमात्मा जो, उनजी वीचारनि जो। छो रुला टुंडा अंधला क्यों गल लॻे दाए। चवंदा अॼु इंसान हिकु रोहलो आहे, टुंडो आहे, जंहिंखे हथ न हुजनि, अंधला अखियूं न हुजनि, क्यों गल लॻे दाए, कहिड़े तरीक़े सां परमात्मा तोसां मिले। हाणे ॻाल्हि हिननि अखियुनि जी या हिननि हथनि जी हिननि पेरनि जी नथी हले। उसाए फरमाइनि था, चवंदा पेर कहिड़ा हुजनि परमात्मा खे पाइण जे लाइ, अखियूं कहिड़ियूं हुजनि। अॼु बंदो अंधो लॻो पियो आहे, परमात्मा इन जे करे नज़र नथो अचे। परमात्मा त हर जॻह ते मौजूदु आहे, हर जॻह ते मौजूदु आहे। साहिब फरमाइनि था, जल थल महियल, कहिड़ी कहिड़ी जॻह ते परमात्मा सुंदा, जल थल महियल गुप्तो वर्ते। हर जॻह ते परमात्मा गुप्त वर्ते थो। गुर शब्दी देख निहारी जियो, गुरु जे शब्द राही तूं परमात्मा जा दर्शन करे सघे थो, उनखे ॾिसी सघे थो। त उहो सर्व व्यापक आहे, हर जॻह ते मौजूदु आहे। साहिब गुरु अंगद देव महाराज फरमाइनि था, रोहला टुंडा अंधला क्यों गल लॻे दाए। अॼु बंदो मंडो बि आहे, छो त उनखे उहे क़दम नथा खणणु अचनि जेके सच पासे खणी वञनि। हे पैर त आहिनि, पर हिकिड़ी ताक़त न आहे जेकी सच पासे अचे। उहे पैर न आहिनि, उहे क़दम न आहिनि। रोला टुंडा अंधला, उहे हथ न अथसि जंहिं कम सां उहो, जंहिं हथनि सां उहो चङा कमु करे। हे हथ त आहिनि जेके जिस्म सां आहिनि, पर इन सां मंदा कमु खोड़ करे थो, चङनि पासे वारे कमु नथो करणु चाहे। अंधला, बंदो अंधो लॻो पियो आहे, ज्ञान न अथसि, अज्ञानी लॻो पियो आहे। क्यों गल, कहिड़े तरीक़े सां परमात्मा तव्हांजे गल लॻे, क्यों गल लॻे धाए। साहिबनि जे अंदरि ॿुधाइनि था, चवंदा तुंहिंजा हथ कहिड़ा हुजनि, अखियूं कहिड़ियूं हुजनि, तुंहिंजा पेर कहिड़ा हुजनि। चवंदा भय के चरण, ऐं बंदा तो वटि भय जा चरण हुजनि। भय माना भव, परमात्मा जो भव तुंहिंजे अंदरि वसे। जंहिंजे अंदरि परमात्मा जो भव वसी वियो न, उहो दुनिया जो कोई बि भव न कंदो, बेखौफ़ थी वेंदो। जेसि ताईं असां परमात्मा जो भव नथा कयूं, असां ज़रे ज़रे घुटिजी था वञूं। चवंदा तुंहिंजे अंदरि परमात्मा जो भव जो चरण हुजनि, पैर हुजनि। भय के चरण कर भाव के, भाव चयो प्यार खे, परमात्मा जे लाइ तुंहिंजे अंदरि प्याओ, इहे तुंहिंजे लाइ हथ हुजनि। लोइण सुरत करे, लोइण चइबो आहे अखियुनि खे। चवंदा तुंहिंजे अंदरि परमात्मा जी सुरती टिकाओ, तुंहिंजे लाइ हिकु अखियूं हुजनि।
भय के चरण कर भाव के लोइण सुरत करे। जॾहिं बंदे जे अंदरि ज्ञान अची वेंदो आहे न, ज्ञान जी हिकु अखियूं आहिनि। तंहिं करे साहिबु गुरबाणी अंदरि फरमाइनि था, ज्ञान अंजन गुर दिया अज्ञान अंधेर विनाश, हर कृपा ते संत भेटिया नानक मन प्रगास। हे ॿाहिरो जी अखियूं त मिली वियूं आहिनि, पर अंदरि जूं अखियूं अञा ताईं खुलियूं न आहिनि। अंदरि जो बंदो अंधो लॻो पियो आहे, काई खे सम्झो नथी अचे, इन जे करे राह ते नथो हले सघे। साईं फरमाए था, चवनि था जॾहिं तूं परमात्मा जी सिफ़त सां उन जी ज्ञान, उन जी वीचार ॿुधे, पोइ छा थींदो? सुणे अंधे पावेरा, अंधा बि राह ते अची वेंदा, उन्हनि खे बि रस्तो नज़र अची वेंदो। कहिड़ी बरकत सां? परमात्मा जी सिफ़त सां ॿुधण सां। औगबा साहिब फरमाइनि था, सुणिए हाथ होवे असगा। परमात्मा जी सिफ़त सां ॿुधण सां हाथ होवे माना वस अची वेंदो। असां कंहिं महिल आमतौर ते सिंधी में लफ़्ज़ करे छॾंदा आहियूं त यार हे शइ मूंखे हथु करे ॾे, काथे मिलंदी, काथो हथु करे ॾे। कंहिं इंसान खे कोई प्रॉपर्टी मिलणी हूंदी आहे, उहो हथु न ईंदी अथसि त पोइ कंहिं ब्रोकर खे चवंदा यार मूंखे हे प्रॉपर्टी हथु करे ॾे, भले केतिरा ई पैसा लॻनि। इन तरीक़े सां चवंदा हाथ होवे, तुंहिंजे हथु अची वेंदे असगा समुंदर, ज्ञान जो समुंदर, तोड़ वीचारनि जो समुंदर, गुणनि जो समुंदर तो वटि अची वेंदो। सुणी हाथ होवे असगा, तोखे गहराइनि जी समझ पइजी वेंदी। नानक भॻता सदा विगास, ऐं नानक तुंहिंजे भॻतण, तुंहिंजे नाम जपण वारनि जे अंदरि हमेशह विगास, ख़ुशी हूंदी आहे। सुणिए दुख पाप का नास, छो त तुंहिंजा भॻत हमेशह तुंहिंजो नाम, तुंहिंजो सिमरन, तुंहिंजी वीचार ॿुधंदा रहंदा आहिनि, त उन्हनि जे अंदरि हमेशह ख़ुशी खेड़ो हूंदो आहे। उन्हनि जे अंदरि दुखनि ऐं पापनि जो नाश थी वेंदो आहे। सो वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।